शहदादकोट में एसटीपी पारां कराची में धारनि जी आबादकारी लाइ थींदड़ एहतजाज में शहीद थियल बुरात कलमती ऐं हसन मक्सी जी 11वीं वरसी मल्हाए ख़िराज पेश कयो वियो। शहदादकोट प्रेस क्लब में मुनक़िद मेड़ाके खे ख़िताब कंदे एसटीपी ज़िलई सदर कामरेड हयात तुन्यो, शबीर मक्सी, इमदाद सूमरो, कामरेड वहाब पंद्राणी, हमल खुश्क, वज़ीर खोसो, नसीर सीलरो, ज़ुल्फ़कार सीलरो, सिद्दीक़ अबड़ो, गनी मक्सी, फारूक सूमरो, मुहर्रम मक्सी, दाद मोहम्मद खंड, सजाद तुन्यो, रफ़ीक सूमरो, गुलाम नबी चनो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 2009 में कराची में धारनि जी आबादकारी लाइ थींदड़ एहतजाज दौरान एसटीपी कारकुन हसन मक्सी ऐं बुरात कलमती खे शहीद कयो वियो हो। हिननि जो चवणो हो त पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे त उन सिंध दुश्मन फ़ैसिला कया आहिनि। हिननि जो वधीक चवणो हो त पंहिंजी धरती जी बका लाइ जदोजहद कंदे शहादतूं माणींदड़ इंसान अज़ीम ऐं एतिराम लाइक़ हूंदा आहिनि। हिननि ख़िताब कंदे चयो त अॼु बि सिंध में धारनि जूं लोधूं अची रहियूं आहिनि, जंहिं करे सिंधी क़ौम खे हमेशह अक़लियत में तब्दील थियण जो ख़तरो मौजूदु आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त धारनि माण्हुनि खे सुञाणप कार्ड, डोमिसाइल ऐं पीआरसियूं ठाहे ॾियणु फ़ौरन बंदि कयूं वञनि ऐं जारी कयल समूरा कार्ड ऐं डोमिसाइल रद्द कया वञनि।